अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी हिकु वॾी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जे बारे में। मां हिकु काफ़ी कुझु अहिड़ा फैक्ट आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। 1 मिनट जी वीडियो आहे, वणे तव्हांखे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा ऐं पेज खे बि फॉलो करे छॾींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे दुलाब में इहो तव्हां यादि करे छॾिजो त शाहनवाज़ ख़ान जंहिंखां कमु वठे थो माण्हुनि खां, पोइ इन्हनि खे ई दुप कराईंदो। जेका मुराद जे पोयां आहिनि, जेका मुराद खे मारणु चाहिनि था, फ़िलहालु त उन्हनि खां कमु वठे थो। जॾहिं मुराद जो शक पइजी चुको आहे, मुराद उनखे पोयों लॻो आहे, हाणे इहो सबूत मिटाइण जे लाइ शाहनवाज़ ख़ान इन्हनि खे बि दुप कराए सघे थो अचण वारे एपिसोडनि में। होॾां वरी जेको आहे, हाणे तव्हां ॾिठो त मंसूर ख़ान वारो चकर, मंसूर ख़ान वारो चकर इहो यादि तव्हांखे ॾियां मां दोस्तों। इहो हिकु करेक्टर जेको मंसूर ख़ान खे मिलियो आहे, अहिड़ो करेक्टर कंहिं अदाकार खे कहिड़े ड्रामे में नाहे मिलियल। ऐं इन करेक्टर जी वजह खां आज़म मैंगल जी बि जिथे किथे वाह वाह थी रही आहे कामरेड जे हिसाब सां। ख़ासि करे नौजवाननि में आज़म मैंगल जी इज़त वधी वई आहे त अहिड़ो करेक्टर हिन अदाकार कयो आहे। अॻिते हली इहो दोस्तों कहाणी मट बि यादि कजो, 3 स्पेल खां पोइ मटिजी वेंदी, छो थोरो दॿाव बि आहे। अंदाज़ो असांखे ईअं लॻे थो हिन जेको आहे न डायरेक्टरनि जे मथां, राइटर जे मथां, त इहा कहाणी थोरी चेंज कई वञे। लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।